अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सगत मां हैदराबाद से सब खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस की तरफ। सामुंडी तूफ़ान वाइपर जो शिदत इख्तियार करे वियो। कराची बंदरगाह ते अलर्ट जारी। कराची जी साहिली पट्टीअ ते कलम 144 लागू कयो वियो आहे। मौसमियात खाते मूजिब तूफ़ान सबबि 8 खां 10 फुट ऊचूं ऊचायूं मौजूं थी सघनि थियूं। माहीगीरनि अॼु खां खुलियल समुंड में न वञनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाला चयो आहे त ॿिनि टिनि हफ़्तनि में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई शुरू कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो चवणु आहे त पाकिस्तान IMF जूं समूरियूं शर्तूं पूरियूं करे छॾियूं आहिनि। हाणे 9/11 में देर जो सबबु सम्झ खां ॿाहिरि आहे। तरंडो आदम शहर जे चानिहा पाड़े में 65 वरियनि जे साजन चानिहो संदसि घर में गोली लॻण सबबु फ़ौत थी वियो। वारिसनि पारां लाश मोहम्मदी चौक ते रखी धरणो हयो वियो। हैदराबाद पुलिस पारां मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाइनि दौरान 20 जवाबदार गिरफ़्तार करे वॾी तादाद में मेनपुड़ी, चोरी थियल 7 अदद मोटरसाइकिल ऐं 2 किलो खां वधीक चर्स हथ करण जी दावा। नाज़रीन, हीअ न्यूयॉर्क टाइम्स जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिर्फ़ SS न्यूज़।